ज्ञानदाता सतबुद्धि भगवान जी श्री चरण कमलन में नमस्कार। सत्संग हरि रेव अपार कृपा शहनशाह जी चमकी रैया साया चरजी रहमत वसी रैया। अरे महान पूजनीय स्वामी शिवजन सचखंड धाम के नमस्कार। स्वामी शिवदाता की जय। हाय विठल सारी सात संगत जी चरण में नमस्कार। रेमी बाबा रूपजन साहब जी चरण में नमस्कार। रेमी बाबा रूपजन साहिब की जय। साया चरजी रात आई खनी रहमतू बरकतू सदा मेहर जा मीहड़ा वसन। एड़ियों बाबा रूपजन जू रहमतू आजा वाहिन अलख संजू
समाधा सचखंड साप दी अजमतू रांझन स्वामी शिव भजन जो मोहब्बतू समायूं सबजे श्वासद में श्वास श्वास सुमरन करियूं सारियूं दिल में सतगुर रखे अज्ञानता जा पर्दा हटाए आत्म जोत बारियूं अंदर में अज्ञान अंधेरो नास थी वेंदो मन सतगुरन जो दासन दास थी वेंदो हर कुरो बंधन खलास थी वेंदो रांझन सतगुरन जी दावन में एड़ी उन्हनि जी मेहर आहे एड़ी उन्हनि जी बाझ आहे और एड़ी साया चरजी रात आहे थरी चवन था आई साया चरजी रात आई साया चरजी आया सच आई साया चरजी बाबा रूप भजन आया सच आई साया चरजी बाबा रूप भजन आया सच आई साया चरजी सची दिनों सौगात सची दिनों सौगात ओ सची दिनों सौगात सची दिनों सौगात सखी बाबा रूप भजन आई साई आचरजी साहिब की जय दातार की जय भगवान की जय झूलेलाल एक है
साई आचरण अलखी मस्ती रूप निरालो गुरनी जो आलती चोलो अलखी मस्ती रूप निरालो गुरनी जो काढ़ो चोलो चिकी दाढ़ी रंग रूहानी रहे भरजो रंग रूहानी रहे भरजो आया सभी सा प्यार ओ आया सभी सा प्यार बाबा रूप भजन सच भजनी करने आया सभी सा प्यार तन मन रंग छिपयो रंग छाया तन मन रंग छिपयो रोम रोम में श्वास श्वास में सुमरन हली पयो रोम रोम में श्वास श्वास में सुमरन हली पयो हरि हो साकयाओ मुलाकात हो हरि हो साकयाओ मुलाकात आवा रूप भजनी आया सच खंडे हरि हो साकयाओ मुलाकात आवा रूप भजनी आया सचखंड में सतगुरन चरण पधारा करुणा सागर नाम की चादर रोज जा रहे बल बन जी आया रूहानियत विरायण सब में नाम जा झंडा झुलाया धन धन बाबा रूप भजन धन धन बाबा शिव भजन जिन सर्व जार खाया रांझन ऐहा मुर्शिद हृदय समाया जिन कयो कल्याण सर्व जो सजी ब्रह्मांड जो कल्याण करवाया ब्रह्म ज्ञानी सतपुरुष सदा पया रूह रेहाणियों करण रूह रेहाणियों सेखारन ज्ञान गोष्ठ सां हृदय जा सब विकार प्या नाश कन निमानन जा मान नितावन जा थाव निओटन जी ओट निपतन जी पत नीलजन जी लज विवाहन जी वाह शाहन जा शाह एक दफे को समादा साहब में बिठाइन निमानन मान छाड़ संता
हिकिड़ो चोर आयो आहे और बाबा रूपचंद साहब खे हथ ॿधी चए थो साईं मां चोर आहियां तव्हांजी शरण में आयो बाबा रूपचंद साहब फरमाइनि था पींगे वारी कोठी में हलियो वञ जीअं अंदर दरबार में घिरियो पींगे वारी कोठी में वञी वेही मुंहिंजे पोयां भाॻिया हुया महाराज भाॻिया चवनि था साईं हिते कोई चोर आयो छा बाबा रूपचंद साहब टी पातशाही पूज समाधाश्रम साहब पाण फरमाईंदा बाबा हे मालिक जा धन निरंकार जा धन हिते चोर भी ईंदा साध भी ईंदा दरबार साहब दर्शन कयो मिली वञे तो वठी वञो हाणे उनखे भी दरबार साहब मोकिलियो वो भी दरबार साहब हुया जीअं पहुता भाग्या दरबार साहब बाबा रूपचंद जी पींगे वाली कोठी में चोर परेशान थी चए तो संत हे मां तो दुख कयो आहे त मां पकड़ो साईं अंदर में अज्ञान घुमरी देखो और ओनो निगाह करम बाबा रूपचंद साहब ने वो पीने वाली कोठी घूमी करे वापस वञण लगा ते हैरान थियो मांगे वरतऊं छो न त बाबा रूपचंद साहब जी अहिड़ी राम जी चादर पइजी वई ठाकुर जी जो चोर उन्हनि खे ॾिसे पियो कोई चोर खे न पिया ॾिसी सघनि बोल बाबा रूपचंद साहिब की जय जीअं जो भाग्या रवाना थिया चोर शहंशाह जी चरणनि ते किरी माफ़ी थो घुरे चए थो साईं मां गुनाहगार खे माफ़ कजो मुंहिंजे अंदर में शंका अची वई त संत मांखे को फासाइनि था पकड़ाइनि था सतगुरु बाबा रूपचंद साहब पुछनि था पुट को ॾे हाल अॻिते बि चोरी कंदे चए न साईं तव्हांजी महिर थींदी बचनि खे मज़ूरी करे खाराईंदासीं तव्हां बरकत विझंदो तरी चवनि था भाई रहमत जी चादर में तंहिंखे ढकींदो आहे गवारी जेको बि शरण में ईंदो आहे ओ रहमत जी चादर में तंहिंखे ढकींदो आहे गवारी जेको बि शरण में ईंदो आहे Hare